मोहतरम जनाब उस्ताद अब्दुल करीम साहब के तो वो मुझे तरफा अलहाज इमदादुल्लाह फुल फोटो के अजरक जो तोहफे पेश कर। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम। मां गुजारिश करें थे कारी अमीर दीन जोड़े साहब के हाजी इमदादुल्लाह साहब के माइक पे घुराए। माहिना वक्त उनाजीम मस्ती, उनाजीम नात ख़्वान, उनाजीम शख्सियत के दाद दी रहे हैं। जे अजीम नात ख़्वान जो आवाज़ पाकिस्तान जे कुंड कुछ में गूंजंदो आहे। उनाजीम शख्सियत नात के ज़रिए दुश्मनान इस्लाम के चैलेंज कयो। जे अजीम हस्ती बातिल फिरकन, बातिल नज़रियन ऐं बातिल कुव्वतन के बेनकाब कयो। लखी मुस्लमानन जे दिलनि जी धड़कन जदे जमीयत उलमा इस्लाम जा जोधा जवान फ़ख्र कंदा आहिनि। मां इन शेर ज़रिए उनाजीम नात ख़्वान के दाद ॾियां थो। किंजे वात में मिसरी, किंजो वात गुलाब, से माण्हू लाजवाब लुत्फ़ जिन जे लफ्ज़न में तशरीफ़ फरमा थी रहिया आहिनि। पाकिस्तान जो मशहूर मारूफ नात ख़्वान, वादी मेहरान जो अजीम नात ख़्वान, सिंध धरती जो एवाज़ याफ़्ता नात ख़्वान ऐं जमीयत उलमा इस्लाम जो माया नाज़ नात ख़्वान मोहतरम जनाब अलहाज इमदादुल्लाह फुल साहब। मोहतरम जनाब अलहाज इमदादुल्लाह फुल साहब। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम। जिंदा है जमीयत, जिंदा है जमीयत। मुफ्ती की जमीयत, मदनी की जमीयत, सिंधी की जमीयत, नानादवी की जमीयत, हालेजवी की जमीयत, बेरवाले की जमीयत। नारे तकबीर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभी साथी सलात सुहारी पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। भलारे महीने रबीउल अव्वल ऐं नवाबशाह शहर अल्लाह तबारक व तआला खां दुआ है त अल्लाह ताला इन महीने बरकत वारे महीने जंहिंमें महबूब मोहम्मद साईं जन जी विलादत बासआदत थी। जको माण्हू आयो उहो हिक ॾींहुं वेंदो, पर ख़ुशी अचण महिल मल्हाइबी आहे। वञण महिल ॾुख हूंदो आहे, अचण जी ख़ुशी। बहरहाल हिन महीने में महबूब मोहम्मद साईं जी आमद भी थी। हिन महीने में महबूब मोहम्मद साईं जो विछोड़ो भी थियो। पर चूंकि अचण दुनिया जे लाइ रहमत जो सबब महबूब मोहम्मद साईं हिन महीने में ज़मीन जे तख़्ते ते अम्मा आमिना साइण मक्कतुल मुकर्रम जे हिकिड़े घर में अम्मा आमिना साइण जे घर में ॼमी पिया। रिवायत में ईंदो आहे त जंहिं महिल महबूब मोहम्मद साईं जन ॼाया अहिड़ो चमकार थियो। अम्मा साइण फरमाए थी मूंखे कैसरो किसरा जा महलात नज़र आया। रिवायतुनि में ईंदो आहे अम्मा साइण फरमाए थी पूरे मक्के में खुशबू फैलजी वई। ईअं बि ईंदो आहे त माण्हू परेशान थी पिया त एतिरी अचानक खुशबू किथां आई। सुबुह जो ख़बर पई ख्वाजा अब्दुल मुतल्लब जे घर में पोटो ॼायो आहे।
ख्वाजा अब्दुल्ला जो लखते जिगर मुस्तफ़ा आया पर ज़मीन ते आया यतीम थी आया। अम्मा जे पेट में हुया महबूब मोहम्मद साईं जो अबो दुनिया मां रुख़सत करे वियो। उहो यतीम बच्चो अॼु मके पाक जे हिक घर में पैदा थी पियो। पूरो मक्को शहर महकजी पियो ऐं अल्लाह जो फज़ल थियो जो तव्हां ऐं असां उन महबूब साईं जा उम्मती थी पयासीं। रब जी मर्ज़ी ही कंहिं ॿिए नबीअ जे कढ लाए छॾे हा, उन खां को पुछण वारो कोन हो। सादत मंदी इहा थी जो उन महबूब मोहम्मद साईं जा तव्हां ऐं असां उम्मती आहियूं, जंहिंजे ख़ुशीअ में ही अॼोको प्रोग्राम बि आहे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला जिन दोस्तनि ही प्रोग्राम कयो आहे, अल्लाह ताला उन्हनि खे भलो बदिलो अता फरमाए। जेके दोस्त शरीक थिया आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमाए। सियारे जी रात आहे, कंहिंजी निंड फिटाए सुबुह जी निमाज़ उनजी ख़तम कराइजे। कोशिश इहा था कयूं त ईअं न थिए। मूंखे बि हुकुम कयो वियो, मां बि चंद शेर अव्हां जे आॾो पढ़ंदुसि। मूंखां पोयां जेके नातख़्वान अचनि था, शायदि के तव्हां ॿुधा हुजनि के न बि ॿुधा हुजनि, इंशा अल्लाहुल अज़ीज़ उहे बि पंहिंजे वारे सां अव्हां जे दिलनि खे ठारे छॾींदा। ईअं न थिए त फलाणे जो ॿुधोसीं ठहियो हाणे उथूं था निंड कयूं। बहरहाल उहे बि मुख़्तसर टाइम में थोरे थोरे टाइम में इंशा अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदा। सभी आख़िर में दुआ ख़ैर करे पोइ हर को राही थिए। उन्हनि खे मां गुज़ारिश कंदुसि त हो घणो टाइम न वठंदा, छो त सियारे जी राति आहे। मुख़्तसर तव्हां त सभिनी जो हिसो उन महबूब जे सना में शामिल थी वञे, जंहिंजे लाइ हज़रत हसान मुस्तफ़ा जे मिंबर ते वेही चयो, वासन मिन कलम तरक़त आइनी व अजमल मिन कलम तलदिन निसाउ खुलिक़त मुबर्रम मिन कुल्ल आइबिन कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ। सोना साईं तव्हां जहिड़ो सुहिणो, तव्हां खां वधीक सुहिणो मुंहिंजे अखियुनि न ॾिठो, तव्हां खां वधीक जमील बच्चो ज़मीन जे तख़्ते ते कंहिं माउ न ॼणियो आहे। खुलिक़त मुबर्रम मिन कुल्ल आइबिन, अल्लाह ताला तव्हांखे हर ऐब ऐं नुक्स खां पाक करे पैदा कयो आहे। कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ, अल्लाह ताला ईअं तव्हांखे ठाहियो आहे जीअं ॼण त तव्हांजे दिलि घुरियो पिए, अल्लाह ताला तव्हांखे उएं ठाहे छॾियो आहे। उन महबूब साईं जी साराह अॼु तव्हांजे हिन नवाब शाह जे शहर में हिन मैदान ते थी रही आहे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला उन महबूब मोहम्मद साईं सां सही नमूने प्यार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। लेकिन चवंदा आहिनि किताबनि में ईंदो आहे त उहा महफ़िल, उहा कचहरी, उहा रहमत ऐं बरकत खां ख़ाली हूंदी आहे जंहिं कचहरी ऐं महफ़िल खे अल्लाह जे हमद खां सवा बिस्मिल्लाह खां सवा शुरू कयो वञे। मां बि इन ॻाल्हि खे साम्हूं रखी कोशिशि इहा कंदो आहियां त जॾहिं बि महफ़िल जी शुरूआत कयां अल्लाह जे हमद सां। अॼु दिलि घुरे थी त मां बि उन ॻाल्हि ते अमल कंदे अल्लाह जो हमद कयां, महबूब मोहम्मद साईं जी सना कयां, सहाबा अहल बैत जी ॻाल्हियूं कयां। पर तव्हांजो तवज्जो हूंदो त इंशा अल्लाहुल अज़ीज़ दिलि ठरी पवंदी। अॻिले साल बि दोस्तनि प्रोग्राम कयो, पर के मजबूरियूं थी पयूं, के सबब थी पिया, मां न अची सघियुसि। अॼु ॼण त उन जो गोया इज़ालो बि आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे इख़लास नसीब फरमाए। हिकिड़ो दफ़ो ॿीहर सलाह सुवारी पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। शुरुआत अल्लाह जे हमद सां। हमद जा बोल आहिनि, हिते तूं ई तूं, हुते तूं ई तूं, जाते जाते ॾिठुम उते तूं ई तूं। क़ुरान में फरमाई त वहुव माकुम ऐनमा कुंतुम, उहो अल्लाह तव्हां सां गॾु आहे, उहो हिकु अल्लाह तव्हां घणनि सां गॾु आहे। अवां घणा जिते बि हुजो, तव्हां जाते बि हुजो, उहो तव्हां सां गॾु। शुरुआत ईअं था कयूं, हिते तूं ई तूं, हुते तूं ई तूं, जाते जाते ॾिठ में उते तूं ई तूं, हिते तूं ई तूं, हुते तूं ई तूं, जाते जाते ॾिठ में उते तूं ई तूं। तूं हाज़िर
पन में तूं ऐं हुजे तो ख़ुदा धड़कन में तूं तुंहिंजे ताबे ख़ल्क़त हर का तुंहिंजी जाॾे ताॾे वहवा हिते तूं ई तूं हुते तूं ई तूं जाते जाते ॾिठ में हुते तूं ई तूं हाज़िर नाज़िर हर जा तुंहिंजी जाॾे ताॾे वहवा तूं शान में पाक शराकत खां हर कोई घटि तुंहिंजे ताक़त खां तूं शान में पाक शराकत खां हर कोई घटि तुंहिंजे ताक़त खां हुजे पीर वली या पैगंबर तुंहिंजी हस्ती सभ खां बालातर हुजे पीर वली या पैगंबर तुंहिंजी हस्ती सभ खां बालातर तूं ॾातर ॿिया सभु मंगता तुंहिंजी जाॾे ताॾे वहवा तूं ॾातर ॿिया सभु मंगता तुंहिंजी जाॾे ताॾे वहवा गुल गुल में तूं पन पन में तूं ऐं हुजे तो ख़ुदा धड़कन में तूं तुंहिंजे ताबे ख़ल्क़त हर का तुंहिंजी जाॾे ताॾे वहवा तूं ज़मीन जे सभिनी तहनि में भी ऐं दरिया समुंड जे जरन में भी तूं ज़मीन जे सभिनी तहनि में भी ऐं दरिया समुंड जे जरन में भी तूं सिज ऐं चंड सितारन में तूं मालिक फलकनि सारन में तुंहिंजा अणपुट आहिनि जलवा तुंहिंजी जाॾे ताॾे वहवा अब भलाणे ॾेई ॾियो पोइ शुरू ईअं मुंहं में न हणे वाह हेॾे हेठि हेठि नारे तकबीर नारे तकबीर हिते तूं ई तूं ते तूं ई तूं जाते जाते ॾिठ में हुते तूं ई तूं हाज़िर नाज़िर हर जा तुंहिंजी जाॾे ताॾे वहवा हर दर्द में तूं हर ईद में तूं हर सोच में तूं हर दीद में तूं हर दर्द में तूं हर ईद में तूं हर सोच में तूं हर दीद में तूं चग चग में तूं रग रग में तूं दग दग में तूं अग अग में तूं तो आद खुलियल सभु परदा तुंहिंजी जाॾे ताॾे वहवा तो आदो खुलियल सभु परदा तुंहिंजी जाॾे ताॾे वहवा गुल गुल में तूं पन पन में तूं ऐं हुजे तो ख़ुदा धड़कन में तूं तुंहिंजे ताबे ख़ल्क़त हर का तुंहिंजी जाॾे ताॾे वहवा तूं रफ़ीक शफ़ीक जो अंदाता तो सब जा बान पजानाता तूं रफ़ीक शफ़ीक जो अंदाता तो सब जा बान पजानाता आहे खल ऐं मास खां वेझो तूं तन मन जे प्यास खां वेझो तूं साईं सब जो मौला तुंहिंजी जाॾे ताॾे वहवा गुल गुल में तूं पन पन में तूं ऐं हुजे तो ख़ुदा धड़कन में तूं तुंहिंजे ताबे ख़ल्क़त हर का तुंहिंजी जाॾे ताॾे वहवा नारे तकबीर अल्लाह साईं जो हमद
के ॿुधाइनि महबूब मोहम्मद साईं जी सना मरहबा सद मरहबा दुनिया में जायो मुस्तफा मरहबा सद मरहबा दुनिया में आयो मुस्तफा आमिना बीबी जे घर के रंग बुलायो मुस्तफा मरहबा सद मरहबा दुनिया में जायो मुस्तफा मरहबा सद मरहबा दुनिया में जायो मुस्तफा आमिना बीबी जे घर के रंग बुलायो मुस्तफा मरहबा सद मरहबा दुनिया में जायो मुस्तफा और सारो मको महक जीरो जिस्म जे खुशबू सा जिस्म जे खुशबू सा सारो मको महक जीरो जिस्म जे खुशबू सा जिस्म जे खुशबू सा दौर दुनिया में जहीद में पैर पायो मुस्तफा मरहबा सद मरहबा